नाज़रीन, हैदराबाद में ज़ील पाक सीमेंट फैक्ट्री के मज़दूरनि 14 महीननि खां फैक्ट्री की बिजली काटण ते हेज़को ख़िलाफ़ एहतजाज किया। मुज़ाहिरीन चयो त फैक्ट्री जे बिजली फौरी तौर ते बहाल करे खेनि बुख ऐं बदहाली खां बचाए वञे। तफ़सील इन रिपोर्ट में। ज़ील पाक सीमेंट फैक्ट्री के पौरियतन मुलाज़मन ऑफिसरन हैदराबाद में हेस्को हेडक्वार्टर आडो धरणो आणी बिजली बंदिश खिलाफ सख्त नारेबाजी कई। ज़ील पाक सीमेंट फैक्ट्री के मुलाज़मन जो चवण हो तो इंतकामी कार्रवाई तहत गुज़िरियल 14 महीननि खां फैक्ट्री की बिजली बंद करे खेनि बुख ऐं बदहाली तरफ़ धिकियो वियो आहे। एहतजाजी मुलाज़मन जो चवण हो तो हेस्को चीफ नूर अहमद सुमरो ऐं ॿिया अमलदार बकायाऊं जमा करण बावजूद फैक्ट्री की बिजली बहाल नथा कनि। संदन चवण हो तो वज़ीर आज़म पारां मुल्क अंदर सनतूं बहाल करण वारे ऐलान ते हेस्को अमलदारन पानी फेरींदे सिंध की एक तमाम वडी फैक्ट्री की बिजली बंद करे 700 खानदानन जो मुस्तकबिल तबाह कर छड़ियो आहे। हमारे ड्यूज़ भी हम भर रहे हैं, उसके बाद भी हमारे मालिक के साथ पर्सनल अटैक कर रहा है सीओ साहब, और हम लिहाजा हुकूमत से अपनी दरख्वास्त इल्तिजा करते हैं कि मेहरबानी करके हमारी लाइट बहाल की जाए। हमारे ज़ील पाक सीमेंट फैक्ट्री के 700 घर चलते हैं फैक्ट्री से। पर्सनल अटैक कर रहा है सीओ साहब, उन्होंने खुद कहा कि आप अपने ड्यूज़ भरें। हमारे मालिक साहब जतोई साहब यहाँ पर आए, उन्होंने ड्यूज़ भी भरे हैं, हमने इनको सारा रिकॉर्ड दिया हुआ है। उसके बावजूद भी ये हमारी लाइट बहाल नहीं कर रहे। फिक्स डिपॉजिट करो, ये करो, वो करो, टोपियाँ ड्रामे कर रहे हैं और कुछ भी नहीं है। हमारे मालिक को ज़्यादा से ज़्यादा जो है इन लोगों ने परेशान किया है। जैसे आज आए हैं पुरअमन एहतजाज हम अपना बरकरार रखेंगे जब तक हमारी लाइट नहीं लगेगी। असांजो जेसिताईं वापडा न ईंदी तेसिताईं असांजो कमु न हलंदो। असांजे जेको साहिबु आहे उन कोई ड्यू चार्ज बि कयूं। महिरबानी करे असांखे जेका बिजली ॾिनी वञे त जीअं रोज़गार साहिबु इन जे करे बंदि आहे, जंहिंजे करे 6 महीननि खां वठी साहिबु पघार ॾींदो रहे थो। बंदि जी वजह इहा आहे त लाइट न आहे। 700 घरनि जे पोयां के हेतिरा माण्हू जे पालजनि था, उन जो ज़िमेदार सिर्फ़ु वापडा थींदो। त सीओ खे अपील आहे त महिरबानी करे बिजली बहाल कई वञे असांजी, त जीअं फैक्ट्री हले त असांजो रोज़गार वधे, असां ॿार बचा ख़ुशिखिया रहनि। ईद अचे पई, रमज़ान हुयो, असांखे हाणे पघारूं किथां ॾींदो। मालिक बि परेशान लॻो पियो आहे। जे कॾहिं वापडा जी बिजली बहाल न थींदी त पोइ बंदि फैक्ट्रीअ में उहा बि हुनजी महिरबानी आहे जो असांखे 6 महीननि जो असांखे बर्दाश्त कयो। हाणे हुन खां बर्दाश्त खां लियो ॾिसो हाणे वापडा ठुप जवाब ॾेई वेठी आहे कि बिजली न मिलंदी तव्हांखे। सबसे पहले मजदूर है, जब मजदूर इस मुल्क के खुशहाल होंगे तो मुल्क भी खुशहाल होगा। जब आप मजदूर को परेशान करोगे, मजदूर परेशान होगा तो मुल्क भी परेशान हो। इसलिए कि इस मुल्क का पहिया मजदूर से चलता है, ये सरमाएदारों से नहीं चलता। सरमाएदार हमारे मुताबिक हमारे इन हाथ हो गए, हमारे हाथ सोने के। सर ये असांजी लाइट काफ़ी टाइम 14 महीने खां बंदि पई आहे। उन खां मतिलबु ग़रीब माण्हू आहिनि सभई सॼा हुते बेरोज़गार लॻा पिया आहिनि। हींअर काफ़ी टाइम खां हींअर सीओ लाइट नथो ॾिए। असां हुनजी हर रिक्वायरमेंट पूरी कई आहे। असां हुनखे मतिलबु हुननि चइबो आहे हर शइ तव्हां असांजा जेके बि डॉक्यूमेंट्स असां हुनखे हर शइ ॾिनी आहे। हींअर उहो पंहिंजे उन सां पंहिंजी प्रोवाइड नथो करे लाइट। असां हुनखे ॿुधाए थो हुआसीं हर शइ ओके लॻी पिया। हींअर हू चए थो, उन चए थो भाई कुछ भी हो जाए मैं नहीं कर सकता। ज़ील पाक फैक्ट्री मुलाज़मन हेस्को हेडक्वार्टर ऐं हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं सख्त एहतजाज कयो, जंहिंजी अॻुवाणी फैक्ट्री मुलाज़िम मोहम्मद सलीम, वसीम जतोई, इस्लामुद्दीन ऐं ॿिया करे रहिया हुआ। एहतजाज दौरान हेस्को अमलदारन ऑफिस जा गेट बंद कराए छॾिया। मुलाज़िमन मुतालबो कयो त फैक्ट्री की बिजली फौरी तौर बहाल करे संदन रोज़गार बचायो वञे।